घोटकी जा क्रिमिनल्स कुछ तो सरेंडर करण वारा गालियों काफ़ी थियल इन्हनि जो वेट पिया कनि। क्रिमिनल्स के इहो खतरो हो त को एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग न थिए, उन जे करे ही हिकिड़ी मूंखे अचणो पियो हिते सेरेमनी कई आहे। बाक़ी रही ॻाल्हि त हिते सिंध में असां कंहिंखे बि पंहिंजी आजारादारी करणु न ॾींदासूं। सिंध गवर्नमेंट जो अज़म आहे इहो, ऐं असांजो हिकिड़ी वाज़ह पॉलिसी आहे त क्रिमिनल्स खे ख़तमु करिणो आहे। का ॿी राय आहे ई कोन, या त कोर्ट ऑफ लॉ में पेश थियनि पंहिंजा केस ॻाइनि, न त उन्हनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन जेको हले पियो। मां सखर में मीटिंग कई आहे ऐं हिते असां जेको आहे फोर्स प्रिपेयर कयूं पिया। सखर में बागड़जी में भी इशूज़ आहिनि ऐं हिते रावती जे कच्चे में जेके इशूज़ आहिनि, या घोटकी कश्मीर जे बॉर्डर जे जेको दरिया वारो पासो आहे जंहिंमें जागीराणी सुंदराणी वग़ैरह गैंग्स आहिनि, उन्हनि ते पोइ ऑपरेशन थींदो ऐं ऑपरेशन में पोइ असां कंहिंजी बि न ॿुधंदासीं।